स्टूडेंट्स, अयाज़ ऑनलाइन अकेडमी में तव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां तव्हांजो पंहिंजो केमिस्ट्री टीचर मज़हर अली मीरजत ऐं अॼु असां 9th क्लास जी केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री जो आगाज़ करे रहिया आहियूं, जंहिंमें असां पढ़ंदासीं त केमिस्ट्री जो हिस्टोरिकल बैकग्राउंड कहिड़ो आहे, उनखां अलावा ब्रांचिस ऑफ केमिस्ट्री पढ़ंदासीं, बेसिक डेफिनेशन्स पढ़ंदासीं। त अॼु जो जेको पंहिंजो लेक्चर आहे उहो लेक्चर नंबर 1 आहे, जंहिंमें असां केमिस्ट्री जी इंट्रोडक्शन जे बारे में पढ़ंदासीं, प्लस में उन जूं ब्रांचिस ऐं बेसिक जेके डेफिनेशन्स आहिनि उहे पढ़ंदासीं। ठीकु आहे, अचो त आगाज़ करियो। फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री चैप्टर नंबर 1। त स्टूडेंट्स, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त केमिस्ट्री जेको आहे उहा हिकिड़ी ब्रांच ऑफ साइंस आहे, साइंस जी ब्रांच आहे। त सभ खां पहिरीं पाण खे इहो इल्मु हुजणु खपे त साइंस छा आहे, साइंस किथां जेको आहे वर्ड इंट्रोड्यूस करायो वियो। त साइंस जेको वर्ड आहे उहो किथां असांखे मिलियो, उहो मिलियो असांखे वर्ड साइंटिया मां। ठीकु आहे, साइंटिया मां। साइंटिया वर्ड जेको आहे उहो लातीनी ॿोली जो वर्ड आहे। ठीकु आहे, इन जी माना आहे नॉलेज। साइंस में मतिलबु टू ऑब्टेन नॉलेज, मतिलबु नॉलेज हासिलु करण खे असां साइंस चवंदा आहियूं। उहा छाजे ज़रिए असांखे नॉलेज मिलंदी आहे, उहा छा ते डिपेंड थी करे, बेस थी करे, उहा हाइपोथेसिस ते बेस थी करे, ऑब्जर्वेशन्स ते बेस थी करे, एक्सपेरिमेंट्स ते बेस थी करे। ठीकु आहे, त असां वटि जेके यूनिवर्सल साइंस हूंदी आहे उहा एक्सपेरिमेंट, ऑब्जर्वेशन ऐं हाइपोथेसिस ते डिपेंड कंदी आहे। स्टूडेंट्स, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त साइंस जेको आहे असांखे फर्दर 3 हिसनि में पढ़ाई थी वञे, 3 ब्रांचिस में पढ़ाई थी वञे। हिकिड़ी असां वटि केमिस्ट्री हूंदी आहे, बायोलॉजी हूंदी आहे, प्लस में फिज़िक्स हूंदी आहे। ठीकु आहे न, इहा असां वटि साइंस हूंदी आहे। सो असां हाणे आगाज़ कंदासीं केमिस्ट्री जो। त केमिस्ट्री बि हिकिड़ी ब्रांच ऑफ साइंस आहे जेका डील थी करे जेका मैटर सां। असां केमिस्ट्री में मैटर जे बारे में पढ़ंदा आहियूं। हाणे फर्दर असां इहो बि पढ़ंदासीं त मैटर जूं जेकी कंपोजिशन आहे, कंपोजिशन ऑफ मैटर, उन जे बारे में पढ़ंदा आहियूं। स्ट्रक्चर ऑफ मैटर, उन जे बारे में पढ़ंदा आहियूं। ऐं जो जेको प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि उन जे बारे में बि असां केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। प्रॉपर्टीज़ असां वटि फिज़िकल प्रॉपर्टीज़ बि ईंदियूं आहिनि ऐं असां वटि केमिकल प्रॉपर्टीज़ बि हूंदियूं आहिनि। उन्हनि जे बारे में बि असां केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल, असां जेकॾहिं एग्ज़ाम्पल वठूं त असां वटि वाटर जो एग्ज़ाम्पल आहे H2O। हाणे H2O हिकिड़ो केमिकल मालिक्यूल आहे, या असां हिनखे केमिकल कंपाउंड चई सघूं था। हाणे असांखे इहा ख़बर हुजणु खपे त हीउ हिकिड़ो मैटर आहे पहिरीं ॻाल्हि, ऐं हिन जी कंपोजिशन छा हूंदी, हिन जो स्ट्रक्चर छा हूंदो, हिन जी प्रॉपर्टीज़ छा हूंदियूं। असां वटि कंपोजिशन जी ॻाल्हि करियूं त हिन में 2 केमिकल कंपाउंड्स यानी 2 असां वटि एलिमेंट्स या एटम्स लॻल आहिनि। हिन में हिकिड़ो हाइड्रोजन जो लॻल आहे H2 एंड ऑक्सीजन जो एलिमेंट लॻल आहे। ठीकु आहे, यानी हीअ असां वटि 2 एटम्स जो ठहियलु हिकिड़ो कंपाउंड आहे। फर्दर असां जेकॾहिं हिन जी स्ट्रक्चर जी ॻाल्हि करियूं त हिन जो स्ट्रक्चर जेको आहे उहो कुझु अहिड़े तरीक़े जो ठहियलु हूंदो आहे, बेंट स्ट्रक्चर। ठीकु आहे, ऐं हिन जी प्रॉपर्टीज़ जी ॻाल्हि कयूं या केमिकल या फिज़िकल प्रॉपर्टीज़ जी, त हीअ 0 सेल्सियस डिग्रीज़ ते फ्रीज़ थी वेंदो आहे। ठीकु आहे, ऐं 100 सेल्सियस डिग्री ते हीअ जेको आहे बॉयल थी वेंदो आहे। 100 सेल्सियस डिग्री ते बॉयल थी वेंदो। त इहा असां वटि वाटर जी फिज़िकल ऐं केमिकल प्रॉपर्टीज़ हुयूं, उन जे बारे में असां केमिस्ट्री में पढ़ंदासीं। सो असांजी डेफिनेशन जेकॾहिं लिखूं या डेफिनेशन असां पढ़ूं त उहो असां इहो पढ़ंदासीं, केमिस्ट्री हिकु अहिड़ी ब्रांच आहे जेका मैटर जी कंपोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज़ ते जेको आहे डिस्कस करे थी ऐं उन जे बारे में असांखे ॿुधाए थी।